वेलकम बैक नाज़रीन। टॉप स्टोरी में वाक़े भली कार था। टॉप स्टोरी की शुरुआत कंदासीं ख़बर सां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन का आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणो हो त हिकु शख़्सी वापसी लाइ इलेक्शन ऐं आइन खे रोकियो वियो आहे। आवाम जो मुतालबो मिलणो पवंदो, कुझु बि थी वञे, चूंडूं कराइणियूं पवंदियूं। वधीक तफ़सील शबीला शारी जी हिन रिपोर्ट में। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन खां आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करण जो मुतालबो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु शख़्स जी वापसी लाइ इलेक्शन ऐं आइन खे रोकियो वियो आहे। उमेद आहे त इस्टेब्लिशमेंट जी मदद सां इन जो इस्तक़बाल बि वॾो थींदो ऐं असांखे चूंडुनि जी तारीख़ बि मिलंदी। कराची में कारसाज़ शहीदनि जी वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्शन जी सियासत ख़त्म करे पार्लियामेंट ऐं जमहूरी सियासत खे जाइ ॾियणी पवंदी। पीपी चेयरमैन चयो त मुल्की मईशत तबाह थी रही आहे। सिलेक्शन वारी सियासत असांजी जमहूरियत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। असांखे मञणो पवंदो त पाकिस्तान सही दग तरफ़ न पियो वधे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त 90 वारे ॾहाके या 2017 वारो पाकिस्तान न घुर्जे। असांखे नई क़यादत जी ज़रूरत आहे जेका माज़ीअ में फाथल न हुजे। नफ़रत ऐं विरहाङे वारी सियासत खे ख़त्म करे पाकिस्तान खे जदीद घुर्जुनि मूजिबि अॻिते हलाइणो पवंदो। इस तक़सीम को, इस नफरत को दफन करके आगे बढ़ सकते हैं और पाकिस्तान को तरक्की के रास्ता पर लेकर आ सकते हैं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिकु शख़्स खे ॿीहर आणण लाइ चूंडूं पोइते करण जी कोशिश कई पई वञे। उमेद आहे त इस्टेब्लिशमेंट जी मदद सां उन जो इस्तक़बाल बि वॾो थींदो ऐं असांखे चूंडुनि जी तारीख़ बि मिलंदी। आज पाकिस्तान की जमहूरियत को, पाकिस्तान की आइन को, पाकिस्तान की इलेक्शंस को रोके गए हैं एक शख्स की वापसी के लिए कि रियासत के पूरे जोर देने के बाद इस्तकबाल भी बड़ा होगा और इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हमें इलेक्शन डेट का ऐलान और इलेक्शन स्केड्यूल का ऐलान जल्द से जल्द दिलवाएगा। पीपी चेयरमैन चयो त कारसाज़ थाने खे 16 साल मुकमिल थी चुका आहिनि। अॼोके ॾिहाड़े ते शहीद बेनज़ीर भुट्टो अवाम खे गुरबत ऐं आमरियत खां छुटकारो ॾियारण लाइ आई हुई। 18 अक्टूबर ते बुज़दिल दहशतगर्दनि राति जी ऊंदाही में हमलो कयो जंहिंमें बेनज़ीर भुट्टो जा 200 जानिसार शहीद थी विया। 18 अक्टूबर 2007 से 16 साल गुजर चुके हैं और उस दिन पे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अपना वतन वापस आई थी अपने अवाम को आजादी दिलवाने के लिए। आजादी एक आमरियत से, आजादी गुर्बत और बेरोजगारी से, और शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का वापसी एक तारीखी दिन था। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त जनरल ज़ियाउल हक़ यासिर अरफात सां वाइदो कयो हो त हू OIC जे बानी चेयरमैन खे फाही न ॾींदो, पर ज़ियाउल हक़ पंहिंजे वाइदे तां फिरी वियो ऐं शहीद भुट्टो खे फाही ॾेई छॾियईं। हुन चयो त अॼु फ़लस्तीनी अवाम खे ज़ालिमाने तरीक़े सां मारियो पियो वञे। पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर खे फ़लस्तीनी अवाम लाइ ॻाल्हाइणो पवंदो। फ़लस्तीन के अवाम के साथ खड़े हैं, ये क्वेटा के अवाम फ़लस्तीन के अवाम के साथ खड़े हैं, ये पेशावर के अवाम फ़लस्तीन के अवाम के साथ खड़े हैं। एक आमिर का कैद में था तो वो फ़लस्तीन का लीडर था यासिर अरफात, जिसने मक्का में ज़ियाउल हक़ से वादा लिया था कि वो कायदे अवाम को फांसी नहीं देगा। वो यासिर अरफात था जिसने ज़ियाउल हक़ से मक्का में वादा लिया था कि इस्लामिक उम्मा का लीडर OIC का चेयरमैन को वो फांसी नहीं देगा। अफसोस कि वो झूठा आदमी उस वादा से भी मुकर गया और शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को फांसी दिया था।
पाकिस्तान का नुमाइंदे समझते हो, अगर आप अपने आप को पाकिस्तान का वजीर आजम समझते हो, अगर आप अपने आप को पाकिस्तान का वजीर खारजा समझते हो, तो आप फलस्तीन के मामले पे खामोश नहीं रह सकते। आपको उनका आवाज उठाना पड़ेगा, उनके लिए बोलना पड़ेगा, उनके लिए जो भी हो सकता है आपको करना पड़ेगा। अगुड़े वॾे वसीम आदिली शाह जो जमायत शहीद नसीर भुट्टो जी ॾे वापस अचण ते कराची में कासास वर दहशतगर्दनि पारां हमलो कयो वियो, जंहिंमें 200 खां वधीक जियाला शहीद थिया। कराची में कासास थाने जे शहीदनि जी यादि में कोठायल जलसे खे ख़िताब कंदे मुरादली शाह चयो त दहशतगर्दनि जे हमले बावजूद कारकुन टिॾण बदिरां काइद जी हिफ़ाज़त लाइ अॻिते आया। संदसि चवणु हो त पीपी इक़्तिदार में हुजे हा त फ़लस्तीन जे अहिड़ी हालत न हुजे हा, पीपी क़यादत इक़्तिदार में हुजे हा त भारत ते इसराइल जी अखि खणी ॾिसण जी हिमत न थिए हा। मुराद अली शाह चयो त अवाम हाणे रिस्पब्लिक खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। ईंदड़ हुकूमत पीपी जी हूंदी। बिलावल भुट्टो सरदारी वज़ीर आज़म बणिजंदो। पीपी सेनेटर रिज़ा रब्बानी चयो त पीपल्स पार्टी गज़ा में इसराइल जी बमबारी में शहीद थियलनि खे सलाम पेश करे थी। संदसि चवणु हो त इसराइल पारां अस्पतालनि ते बमबारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। यासिर इरफ़ात ऐं शहीद भुट्टो जे असूल परस्त दोस्ती हुई। हुन चयो त ईअं महसूस थींदो हो त फ़लस्तीन ऐं पीपल्स पार्टी में को बि फ़र्क़ु नाहे। 18 अक्टूबर ते शहीद नसीर भुट्टो जे काफ़िले ते राहताऊं हंयो वियो। हुन चयो त जेसीं ताईं मुल्क में आइन जी हुकुमरानी न ईंदी तेसीं ताईं पीपी जी जिदोजहद जारी रहंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट अगुड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ की हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में अगुड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ एफएनफील्ड रेफरेंस ऐं अल असीसिया रेफरेंस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ते ॿधल बरुकनी बेंच नवाज शरीफ की हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख्वास्त जी ॿुधणी कई। अमजद परवेज़ एडवोकेट चयो त नवाज शरीफ कॾहिं बि ज़मानत जो ग़लति इस्तेमालु न कयो। सज़ा ॿुधाई वई त नवाज शरीफ परॾे हो। नए प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो आहे त जेकॾहिं को जवाबदार वापसि ॾे अचणु चाहे थो त खेनि को एतिराज़ नाहे। जंहिं ते जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रिमास नाथ हिफ़ाज़ती ज़मानत ॾियण ते तव्हांखे को एतिराज़ नाहे। नए प्रोसिक्यूटर चयो त अपील जी ॿुधणी शुरू थींदी नैब चेयरमैन खां हिदायतूं वठी दलील ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट नोटिस जारी कंदे सुभाणे ताईं धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक आखर जो जमायत टें BRI फोरम में शिरकत करे खेसि ख़ुशी थी रही आहे। BRI तरक़ी ऐं ख़ुशहाली जो मंसूबो आहे। बैशिंग में बेल्ट एंड रोड फोरम खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक आखर चयो त BRI सां अवामी सतह ते राब्तनि ऐं माशी तरक़ी खे गति मिली आहे। रिथा सां इसराइल ऐं पुठिते पियल मुल्कनि में फ़र्क़ु घटि थी रहियो आहे। संदसि चवणु हो त चीन जे पाइदार तरक़ी वारे मंसूबे में पाकिस्तान अहम भाईवार आहे। गवादर में इंटरनेशनल एयरपोर्ट जी तामीर जो कमु जारी आहे। जल्द गवादर में इंटरनेशनल एयरपोर्ट जो इफ़्तिताह कयो वेंदो। निगरान वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान में $25 अरब जी सीड़पकारी सां सी पेच जा 50 मनसूबा मुकमल थिया आहिनि। हुन चयो त बेल्ट एंड रोड इनिशिएटिव BRI ख़िते जी तरक़ी ख़ुशहाली लाइ गेम चेंजर मंसूबो आहे। पाकिस्तान सी पैक में ॿिनि मुल्कनि ऐं भाईवारनि खे बलिकार कंदो। निगरान वज़ीर आज़म चयो त दुनिया मावियाती तब्दीली, फूड सिक्योरिटी ऐं वबाई मर्ज़ ते चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इंसानियत जी भलाई गॾियल तरक़ी ऐं ख़ुशहाली जो मंसूबनि में ई आहे। अनवारुल हक आखर चयो त सी पैक ज़रिए पाकिस्तान में 8000 मेगावोट बिजली पैदा थी रही आहे। 10,000 मेगावोट जा मंसूबा तयारी जे मरहले में आहिनि। हुन चयो त लखे माण्हुनि खे ग़ुर्बत मां कढण ते चीनी क़यादत क्रेडिट जी मुस्तहिक आहे। पाकिस्तान सी पैक में ॿिनि मुल्कनि ऐं भाईवारनि खे भलीकार कंदो। इसराइल फ़ौज गज़ा में बमबारी जारी आहे। जॾहिं त यहूदी फ़ौज जे अस्पताल ते थियल हमले में 800 फ़लस्तीनी शहीद ऐं 600 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त हमलनि शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 3,500 खां वधी वियो आहे ऐं फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास अस्पताल ते हमले ख़िलाफ़ 3 ॾींहं शोक जो ऐलान कयो आहे। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ झंडो झुकियल रहंदो। इसराइली जहाज़नि अस्पताल खे निशानो बणायो, जंहिंमें तिबी अमदो मरीज़, ॿारड़ा औरतूं ऐं पनाह लाइ आयल आम शहरी शहीद थी विया। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त इसराइल जहाज़नि विच में गज़ा में मौजूदु अस्पताल खे निशानो बणायो, जंहिंमें 800 फ़लस्तीनी शहीद ऐं 600 खां वधीक ज़ख़्मी थी पिया।
फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मौसम केतिरनि माण्हुनि जी हालत ॻणिजी चुकी आहे। शहीद फ़लस्तीनी जो अंग में इज़ाफ़ो जो वधीक ख़दशो आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास अस्पताल ते हमले खिलाफ़ रेडियो सोग जो ऐलान कयो आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास चवनाए फ़लस्तीनी जे क़त्लेआम खिलाफ़ झंडो झुकियल रहंदो। हमास चवनाए अस्पताल ते इसराइली फ़ौज जे हमले में केतिराई माण्हू शहीद थी विया, जिन में बेघर ख़ानदान, मरीज़, ॿार ऐं औरतूं शामिल आहिनि। क़त्लेआम जा ज़िम्मेवार गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल में जारी जो दिफ़ा कंदड़ मुल्क आहिनि। इसराइली फ़ौज फ़लस्तीनी जे ॿारनि खां पलांत वठी रही आहे। इसराइल खे जंग मां सवलाई सां निकिरण न ॾिनो वेंदो। उहे इसराइल ख़िलाफ़ मज़ाइम जारी रखंदा। आलमी दबाव बावजूद इसराइल फ़ौज तरफ़ां ग़ज़ा जी नाकाबंदी बरक़रार हुजण सबबि इलाइक़ो तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे। इसराइल इमदादी सामान पहुचाइण जी इजाज़त मनाही ॾिनी, जंहिं करे सिहत जो आलमी इदारो ज़ख़्मी जे इलाज लाइ परेशान आहे। साफ़ पाणी जी खोट सबबि बीमारियूं पखिड़िजण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। गॾियल क़ौमनि इसराइल ख़िलाफ़ जंगी रोहन में मुलविस हुजण जो केस हलाइण जो इशारो ॾिनो आहे। ख़बर शामिल कंदासीं। ख़ैरपुर में कारसा साने जे शहीदनि खे भेटा पेश करण ऐं फ़लस्तीनी जे अवाम सां इज़हार यकजहती लाइ जिलानी हाउस ते तक़रीब कोठाई वई। तक़रीब में अॻूणी MNA नफ़ीस अशा जिलानी, अॻूणो MPA नईम अहमद खड़, नईम नज़र मोहम्मद काहू अली शेर ऐं मुनीर हुसैन मंकी समेत जियालनि वॾनि में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाणी चयो त पीपी क़यादत ते कारकुननि पारां जौबियत लाइ ॾिनल असीम क़ुर्बानियुनि खे भेटा पेश कनि था। हुन चयो त जियालनि 18 अक्टूबर 2007 ते पंहिंजी जान जो नज़रानो पेश ॾेई साबित कयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा सिपाही जौबियत लाइ कहिड़ी बि क़ुर्बानी ॾियण खां नथा किनाइनि। हुननि चयो त कारसा साने जौबियत जी दुश्मननि जे हिकु साज़िश हुई। कारसा जे शहीदनि खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। हुननि चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो PHE बहादुर धीउ हुई, जंहिं ख़तरनि बावजूद डिघी जलावतनी खां पोइ ॾे अची साबित करे ॾेखारियो त अवामी लीडर पंहिंजे अवाम ख़ातिर जान जी परवाह बि नाहिन कंदा। हुन चयो त इसराइल पारां फ़लस्तीनी जे मुसलमाननि मथां हमला कया त वञनि था, जेके इंसानी हक़नि जी भनकड़ी आहिनि। इसराइली ज़ुल्मनि ते इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं मुकमल ख़ामोश आहिनि। फ़लस्तीन जे मज़लूम अवाम मदद लाइ मुसलमान मुल्कनि ॾांहुं वाझे रही आहे। पाकिस्तान जी हुकूमत खे घुर्जे त मज़लूम फ़लस्तीनी जी मदद कनि। जेकबाबाद में पीपल्स पार्टी तरफ़ां कारसा साने जी शहीदनि जी यादि में शहर जे मुख्य DC चौक ते तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में PP लाड़काणो डिवीज़न सदर मीर एजाज़ जखराणी, PP अखबार मोहम्मद असलम अबड़ो, अॻूणो MPA मुमताज़ खान जखराणी, मीर ताहिर खान खोसो बिन शिरकत कई। अखबारनि चयो त हू कारसा साने जे शहीदनि खे भेटा पेश कनि था, जिन क़ुर्बानियूं ॾेई साबित कयो त हू जौबियत लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां नथा किमाइनि। तक़रीब दौरान कारसा साने जे शहीदनि ते यादि में कराची बिलावल हाउस सादो मुख्य तक़रीब लाइ पिणु ॾेखारी वई। समूरी सिंध जियां शिकारपुर में बि कारसा साने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ भयो हाउस ते तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सपा फारी कमेटी, लेडीज़ विंग यूथ समेत पीपल्स पार्टी ज़िले जे चइनी तालुकनि जे कारकुननि वॾनि में शिरकत कई। उन मौक़े ते अॻूणे MPA मीर बाबल खान भयो। अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जी तारीख़ मेहरी पई आहे त पार्टी कारकुननि सां गॾु क़यादतनि बि शहादतूं माण्हू आहिनि। हुन चयो त जॾहिं मोहतरमा जे काफ़िले ते कारसास वटि हमलो कयो त केतिराई कारकुन शहीद ऐं ज़ख़्मी थिया, जिन खे शहीद राणी बिना ख़ौफ़ जे कराची जी अस्पतालनि में दाख़िल करायो। हुन चयो त डिघी जलावतनी ख़तरनि बावजूद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾे पहुती त संदसि काफ़िले ते हमलो कयो वियो। हुननि चयो त इंशाअल्लाह को ॾींहुं परे नाहे जॾहिं बिलावल भुट्टो सरदारी हिन मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। उन मौक़े ते अॻूणे MPA सरदार ज़ुल्फ़िकार अली मारियो, अॻूणे ज़िले नासिम, आरिफ खान महर, PP अॻवान डॉक्टर नवीद महर, कामरान महर समेत केतिराई अॻवान शामिल हुआ। टंडे अलहयार में 18 अक्टूबर ते साने कारसा जी तक़रीब पिताफ़ी हाउस में कोठाई गई। PP जे अॻूणे सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिस ऐं अॻूणे MPA इमदाद अली पिताफ़ी, PCB जे मेंबर्स, लीजनल सेक्रेटरी ज़हीर अब्बास पिताफ़ी ऐं PP जे कारकुननि वर्कर्स ऐं अॻूणे पिताफ़ी हाउस टंडे अलहयार खां रैली कढी वई। रैली बाईपास खां थींदी हैदराबाद मीरपुर खास रोड कीरिया शाख खां थींदी पीपल्स सेक्रेटरीट ते पहुची वई। वॾे मेड़ाके सां गॾु अॻूणो MNA ऐं PP ज़िले सदर ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी समेत PP अॻवान वॾनि में शिरकत कई। अॻूणो PP MPA इमदाद अली पिताफ़ी, PP
MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी बिन साने का असास से मौके ते PP जे कारकुनन ऐं वर्कर्स के खिताब कयो। उस्मान चौड़ी में कासासानी के सिलसिले में गुलाम बलोची अगवानी में रैली कढ़ी वई। बचाणी हाउस टंडियल यार्ड में 18 अक्टूबर 2007 ते शहीद जवेद मोहतरमा बेनसीर भुट्टो जे कापे ते कासास वर्तियल दहशतगर्दी वाक़े में शहीद थियल जानिसार सिपाहियन जी वरसी तकरीब मुनक़िद कई पई। PP ज़िले टंडियल यार्ड जे सदर ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ऐं अॻूणे सूबाई वज़ीर हाजी अब्दुल सत्तार बचाणी जी सदारत ते तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में PP अफ़गान QC चेयरमैन गुलाम बलोच ऐं वाइस चेयरमैन हाजी ख़ादिम खोसो पार्टी वर्कर्स जालन सां गॾु शिरकत ऐं कासास शहीदन के गुलन सां भेटा पेश ॾिनी वई। ठट्टे में 18 अक्टूबर कासासाने जे शहीदन के भेटा पेश करण पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो होलोग्राम ते ऑनलाइन खिताब करण लाइ ठट्टे में PP क़यादत पारां आम जलसो मुनक़िद कयो पियो। जलसे में चेनी तालकन घोड़ाबारी केटी बंदर मीरपुर साकरो ऐं ठट्टे मां कारकुनन वॾेरनि में शिरकत कई। जलसे में PP ज़िले सदर सादिक मेमन, अॻूणे सेनेटर ससवी पलेचो इम्तियाज़ कुरैशी, अॻूणे MNA डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, अॻूणे MP गुलाम कादिर पलीचो, म्यूनिसिपल चेयरमैन अदा मोहम्मद मेमन पीर रहमानी बिन खिताब कयो। अखबारनि जलसे के खिताब कंदे चयो त हिकु हिन वक़्तु मुल्क में सियासी मुआशी बुरान आहे जंहिंखे सिर्फ़ नौजवान क़यादत बिलावल भुट्टो ॿाहिरि कढी सघे थो, जॾहिं त मइशत खे आवाम जी भलाई मुफ़ादनि ख़ातिर हलाइणो पवंदो। बिलावल भुट्टो मुल्क लाइ फ़िक्रमंद आहे। अखबारनि चयो त अॼोके ॾींहं ते इंतापसंद दहशतगर्द क़ुवतनि BP शेख मोहतरमा बेनसीर भुट्टो ते हमलो कयो, जंहिंमें कारकुननि जानियुनि जो नज़रानो ॾिनो। सॼे मुल्क जियां सेवण कचोरी हाउस में 18 अक्टूबर कासासाने जे शहीदन के सुर्ख सलाम पेश करण लाइ शानदार तकरीब मुनक़िद करे शहीदन के सुर्ख सलाम पेश कयो वियो। तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के खिताब कयो। PP ज़िले सदर सईद आसिफ अली शाह जी रिहाइशगाह ते मुक़रर प्रोग्राम में सॼे ज़िले जे उहिदेदारनि कारकुननि शिरकत कई। अखबारनि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी न नफ़रत ऐं नई वरी गार वारी सियासत कई आहे, पर प्यार मोहब्बत वारी सियासत करे थी, बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत ते यकीन रखे थी। हुननि चयो त फ़लस्तीनी अवाम सां हिन ॾुख ऐं तकलीफ़ जी घड़ी में गॾु आहिनि ऐं इसराइल ज़ुल्म बर्बरीअ जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था।